मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। असां निकाह भी हिन ज़माने जे अंदरि मुस्लमान दुरुस्त नथा कराइनि। निकाह ई काफ़ी मुस्लमान जो निकाह जेको दुरुस्त नथो थिए। इब्तिदा में जेकॾहिं छोकिरो कुंवारो आहे, कंवारो छोकिरो आहे ऐं छोकिरी बि कंवारी आहे, इन जो निकाह दुरुस्त आहे, इनखे सभई सम्झंदा इहो निकाह दुरुस्त आहे, थी वेंदो। औरत इजाब कयो ऐं मुड़ुसु क़बूल कयो, निकाह थी वेंदो। कंहिं औरत जो मुड़ुसु मरी थो वञे, कंहिं औरत खे तलाक मिली आहे, अल्लाह माफ़ करे का औरत कारी थी आहे, इन में सभु मुस्लमान ग़लति फ़हमियूं शिकार आहिनि। सभु मुस्लमान ग़लति निकाह था कराइनि। इद्दत खे त कंहिं मुस्लमान सम्झो ई न आहे अॼुकल्ह। इद्दत जी कोई तमीज़ नथो करे। काफ़ी मुस्लमान इद्दत जी तमीज़ नथा कनि। यादि रहे कंहिं औरत जो मुड़ुसु मरी वियो आहे, 4 महीना 10 ॾींहं, क़ुर जो फ़ैसिलो आहे, 4 महीना 10 ॾींहं इहा रहे, पंहिंजे नफ़्स खे टिकाए, पीउ जे घर या मुड़ुस जे घर पंहिंजे नफ़्स खे टिकाए, 4 महीना 10 ॾींहं खां बाद में अल्लाह ताला फरमायो हाणे निकाह भले करे त करे सघे थी। यादि रहो इहो मुस्लमान वञी करे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि ॿुधायो इहा ॻाल्हि। चङनि भलनि मुस्लमान खे ख़बर न आहे। चए साईं मुड़ुसु मरी वियो आहे, साईं 2 महीना इद्दत गुज़रियूं, मुड़ुसु मरी वियो साईं 3 महीना इद्दत गुज़रियूं। असांजी माइटाणी उहा चए थी न मां बसि 2 महीना इद्दत गुज़ारींदुमि। असांजी माइटाणी जो पीउ आहे उहो चए थो मां पंहिंजी धीउ खे सिर्फ़ु 2 महीना इद्दत में गुज़ारींदुमि। हे मुस्लमान, असां ॿुधायूं हे साईं तव्हां मोला आहियो, तव्हां मौलवी हो। अड़े ज़ालिमो शरीयत खे मज़बूत पकड़ियो। हे मां उन मुस्लमान खे ॿुधायां थो जेके पंहिंजी औरतुनि जी इद्दत धीअरुनि जी ठीकु नथा गुज़ारनि। छा थींदो? इद्दत में बिल फ़र्ज़ निकाह थी वियो, छा थींदो? अल्लाह जो कसम जेकी औलाद पैदा थींदी नाजाइज़ औलाद पैदा थींदी। अञा मां ॻाल्हि वाज़े कयां, हरामी औलाद पैदा थींदी। मथा चयो साईं हरामी लफ़्ज़ हिते मुंबर ते कीअं? यादि रहे अल्लाह ताला क़ुर हकीम में फरमायो अल्लाह हक़ बयानु करण खां ख़ुदा हया नाहे कंदो। हक़ बयानु करण खां रसूल हया नाहे कंदो। हक़ बयानु करण खां मोमिन हया न कंदा आहिनि। जेको हक़ आहे उहो पब्लिक खे ॿुधायो। इद्दत जी हालत में कंहिं औरत जो निकाह थियो त उहो अॻिलो हुनजो मुड़ुसु न आहे। असां में मुड़ुसु मरी वियो, ग़लति इद्दत गुज़ारे थी वञे, तलाक मिली, महीने में निकाह, माज़अल्लाह औरत कारी थी, अल्लाह माफ़ करे, हफ़्ते जे अंदरि निकाह, त हे छा आहे? हे छा आहे? हे ज़िना में शुमार थींदो न आहे। इन औरत जो जेको हाणे निकाह थियो आहे न इहो अॻिलो मुड़ुसु न आहे। केरु थो चवे? भला ॿुधायो मूंखे। कोई मूंखे चए साईं केरु थो चवे? तोखे ॿुधायां थो, इस्लाम थो चवे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मां नथो फरमायां, अल्लाह जे नबी था फरमाइनि। इद्दत वॾी अहम आहे औरत जी, इंतिहाई लाज़मी आहे। इद्दत न थी त औरत जो ॿियनि निकाह न थींदो। इन जे अंदरि ख़ुदा वॾी हिकमत बयानु कई आहे। इद्दत छाजे करे? ताकी वाज़े तौर ते ख़बर पवे त इन औरत खे पेट त न आहे, इन जे अंदरि पेट में ॿार त न आहे। जेकॾहिं अगरि ॿार बि आहे इद्दत पोइ वरी मुख़्तलिफ़ थी वेंदी। इस्लाम चपे चपे ते तव्हांखे बयानु करे ॿुधाए पियो। हिकिड़ी औरत 4 महीना 10 ॾींहं अल्लाह ताला बयानु कयो इद्दत, पर जेकॾहिं 4 महीना 10 ॾींहं खां पहिरां ख़बर पइजी वई त इन औरत खे पेट आहे, पोइ हाणे वरी इस्लाम ख़बरदार कयो। यादि रहे हाणे 4 महीना 10 ॾींहं न आहे। हाणे 4 महीना 10 ॾींहं न आहे। इस्लाम ॿुधाए थो हाणे जेसिताईं इन औरत जो ॿार पेट खां न आहे निकितो तेसिताईं इहा इद्दत में वेहंदी।